वारा केनाल मां निकिरंदड़ समूरनि शाखनि में पाणी अणल भुजण करे आबाद वारा केनाल मां निकिरंदड़ समूरनि शाखनि में पाणी अणल भुजण करे आबाद गारनि धरणो हणी सख़्त एहतजाज कयो। इन हवाले सां पेश आहे नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट। वारे केनाल में निकरंदड़ सालार शाख, ममताज माइनर, जन्नत शाख, नजर शाख, वसन शाख, तराई जोवा, कादुवा समेत मुख्तलिफ शाखन में पानी जी पैदा कयल अतरादू कोट खिलाफ गोट सालार भोटो, शंभ जियो, आचर सदायो, मुबारक जियो, कोट भोटो, सांवल जरवार, चवाण गोट समेत मुख्तलिफ गोटन के सवे आबादगारन सखर लाड़काणू बाईपास ते जत भोटा लाड़े वट रोड ते रुकावटू रखी रोड ब्लॉक करे एहतजाजी मुजाहिरो करे निटरण उस में धरणो आयो। धरणे सबब रोड के बिनी तरफन का वडे अंग में ट्रैफिक जाम थी वही। शदीद गर्मी सबब रोड ते बिठल गाड़ियुनि में वेठल मुसाफिर परेशानियुनि जो शिकार थी विया, जिते मुज़ाहिरे पानी जी अतरादू कोट खिलाफ नारेबाज़ी कई वई। उन मौके ते टाइम न्यूज़ सां आबादगारनि ॻाल्हाईंदे चयो त माइनर थी निकिरे पई ऐं जेको आहे सो ममताज भोटा शाख थी निकिरे पई ऐं नज़र शाख थी निकिरे पई, वसन शाख थी निकिरे पई। हेॾे मथे जेको आहे सो उन पंहिंजो तराई जा वाह था निकिरनि पिया, कादो वाह थो निकिरे पियो, तमामु जन्नत शाख तमामु घणो जेको आहे सो इन मां जेको आहे सो निकिरनि थी पियूं शाखूं। ये इंताल भी हुआ असांखे पंहिंजो पाणी खपे, पंहिंजो हक़ खपे। हिन वक़्तु असांजो पाणी खसियो वियो आहे, असांजा ॿिज सड़ंदा, असांजा उहो जेको आहे इहो जेको आहे बीही करे पाण इहो ॾाढो करे वञे मिनिस्टर थी, इहो त वॾी नाइजाइज़ी आहे। ॿियनि खे पाणी ॾिए थो, हितां ममताज भोटे जे जेको आहे हारियुनि जो पाणी आहे, हिते जेके मथे जेके हारी आहिनि उन्हनि जो पाणी खसियो वञे थो। इन मां ज़ाहिर आहे त सियासी मुखालफ़त आहे न। असांखे एफओ कयूं अंदरि उनजे करे असांखे पानी नथो मिले पियो। असांजो पानी खसियो वियो आहे। नादर मक्सी आयो ऐं वज़ीर आपाशी आयो, जेको असां सां ॾाढो करे पानी खसियो हलियो हुयो। छो त असां वोटर त खणी हिते ॿिया बि हूंदसि, पर असां भुटनि जो पानी जेको आहे ख़ासि करे हिननि खसियो आहे। ऐं वोट बि जेका बि हिन महिल हुकूमत हले थी, भुटनि जे हिसाब सां थी हले पई। जेके ज़मीन टुकड़ा रुंबिया अथसि उहे बि असांजा हाणे सड़ण ऐं सुकण लॻा आहिनि। बहरहाल असां जेको हे मौक़ुफ़ रखियो अथसि पुरअमन आहे, हिन मां वधी असां शिकारपुर रोड ते, लखी रोड ते बि असां धरनो हणंदासीं। अञा असांजो तदारक न थियो त लाड़काणे खे असां लॉक कंदासीं, छो जो DIG जेको आहे इहो बेघर वेही रहियो आहे। छाजे करे त हुननि खे हलणो आहे, हुननि सां असां सां हलणो नथनि। हुननि खे माण्हुनि जी घुर्ज कोन्हे, हुननि खे मिनिस्टरनि जी घुर्ज आहे। गवर्नमेंट बचाइण जी ज़रूरत अथनि। पानी जे लाइ जेको विढ़ूं था, पानी जे लाइ मिलंदो आहे, पानी मथां बराबरि आहे। एक हथ जी खोट कई वेठा आहिनि, पंहिंजी चवनि था खोट आहे, पानी हेठि ॾियनि था। हिते कुझु बि माण्हुनि जो न बचियो आहे। माण्हुनि जूं बनियूं सड़ी वियूं आहिनि, बेजारा सड़ी विया आहिनि, बनियूं बंजर थी वियूं आहिनि, हिते तबाही थी वई आहे। लखे जरेबे आहिनि जेके मालिक साहबनि जूं, उहे बनियूं अवामी माण्हू आहिनि, उहे माण्हू दर पदर पंहिंजे रत ॾियण जे लाइ तयारु आहिनि। पर हेठि हिकु हड़ताल आहे, पर अहिड़ियूं 100 हड़ताल करण जे लाइ बि माण्हू तयारु आहिनि। बाबा असांखे 7.5 फुट पानी ॾियनि। आबादगारन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, सिंध जे वॾे वज़ीर PP चेयरमैन खे अपील कई त मामले जो फौरी नोटिस वठी नाल लिकंदड़ आपाची वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐं MPA नादर मक्सी के खिलाफ कार्रवाई करे असांखे घुर्बल पानी मुहैया करे आबादगारन में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़।